दादू में ब्रेकिंग न्यूज़ आज शेयर कंदा रहूं। दादू भरिसां फुलजी विलेज थाने जे हद में कोच जे टक्कर में नींगर फौत थी वियो आहे। 9 वरे जो समद पुट सिकंदर खोसो रोड पार करे हो तो कोच के टक्कर लगो। नींगर के ज़ख्मी हालत में वारिस सिविल अस्पताल खड़ाया जिते हू फौत थी वियो। फौती नींगर लाश घर पहुंचाइण ते कोरहाम मची वियो। दादू भरिसां फुलजी विलेज थाने जी हद में कोच जे टक्कर में नींगर फौत थी वियो आहे। 9 वरे जो समद पुट सिकंदर खोसो रोड पार करे रहियो हो तो कोच खेसि टक्कर हयो। नींगर के ज़ख्मी हालत में वारिस सिविल अस्पताल खणाया जिते हू फौत थी वियो। फौती नींगर जो लाश घर पहुंचण ते कोरहाम मची वियो।